पाताऊं हूरन सां त न वञी न मुलाक़ात कयूं पट जा वॻा त न पाताऊं माखिन जे नहरनि मूं त चुको न पीतऊं खीर जे नहरनि मूं त चुको न पीतऊं शराबनि तहूरा मूं त ढुक न मिलियुनि जन्नत जे बागनि मूं त मेवो न खाधऊं जन्नत जे छांवनि में त अची न वेठा जन्नत जे पट जे विहाननि ते त टेक ॾेई न वेठा व उज़लिफ़तुल जन्नतु लिल मुत्तक़ीन रब फरमावे थो त जॾहिं नेकोकारनि जे आॾो ईअं बिस्त वेझो कयो वेंदो त उमिरि जा ॾुख उन खां क़ुर थो फरमाए त घड़ीअ हिक में लही वेंदा पोइ कीअं थो चवे त बिस्त कोन्हे क़ुर सचो आहे बिस्त आहे सही बिस्त में छा आहे फरमाई त मुंहिंजे बिस्त में एतिरियूं नेमतूं आहिनि मुंहिंजे बिस्त जूं नेमतूं अणखुट आहिनि इन्नल मुत्तक़ीन फी जन्नातिन व नहर फी मक़अद सिद्क़िन इंद मलीकिन मुक़तदिर अल्लाह से फरमाए थो परहेज़गार बागन ऐं नहरनि में हूंदा भला सही उहे कंहिंजे लाइ फरमाए थो वस्साबिक़ूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम वरज़ू अन्हु वअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतल अन्हार खालिदीन फ़ीहा अबदा ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम ओ कुरान तो फरमावई गौर सां कुरान खे ॿुधाए कीअं थो चवे त बिस्त कोन्हे को ॿुध बिस्त जूं नेमतां जन्नत जूं नेमतूं ॿुध साईं छा छा जन्नत में हूंदो कंहिंजे लाइ बिस्त आहे फरमाई त उन्हनि मुहाजिरनि मूं उन्हनि अंसारनि मूं ओ जन ईमान में आगराई कई चङाईअ सां ताबेदारी कयूं रज़ियल्लाहु अन्हुम वरज़ू अन्हु रब तो जे मां उन्हनि खां राज़ी उहे मां अल्लाह खां राज़ी आहिनि भला से तूं राज़ी आहे पोइ छा ॾींदेनि दुनिया जो वॾेरो दुनिया जो अमीर दुनिया जो सरदार दुनिया जो वज़ीर कंहिं ते राज़ी थींदो आहे त उहो उनखे माला माल करे छॾींदो आहे पोइ तूं राज़ी बि थींदे पर छा ॾींदेनि फरमाए थो वअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतल अन्हार कुरान तो फरमाए तरब फरमायो त मां उन्हनि जे लाइ अहिड़ा जन्नत में बाग तयार कया अथमि जंहिंजे हेठां नहरियूं थियूं वहनि खीरनि जूं नहरियूं माखियुनि जूं नहरियूं शराबनि तहूरा वारियूं नहरियूं गौर सां सम्झजाए मुस्लमान ओ ख़ुदा जो कसम आहे तूं हिते खीर जे चुके जे लाइ रिढाऊं बकरियूं गऊं थो गॾु कंदो हुते रब थो चई बाना गणती न कर हुते नदियूं नार जन्नत में वहाया तमाए रब से फरमाए थो हिते खीर जो माखीअ जो शीशो वठदे सवा रुपए में बि असुल न मिलंदी अधु मिलावट थी मिलंदी हुते ख़ालिस माखियुनि जूं नदियूं रब थो चवई मां वहायूं तमाए हितां वारो शराब पिए न ज़ाल जी ख़बर पवई पलीत शराब न धीअ जी ख़बर पवई न माउ जी ख़बर पवई ज़ाल खे बि अधीअ मां पियो को थींदो वतने हे पलीत शराब थी हे गाफ़िल करे छॾींदी रब थो चवई त शराब न तहूरा जूं नदियूं मां जन्नत में बाना वहाए छॾींदमांइ जेका रब जी जन्नत आहे उहा नेमतुनि सां क़ुरान थो फरमाए त भरी पई आहे अल्लाह साईं जूं नेमतूं आंखुट आहिनि एॾो त रहीम आहे हल अॻिते थो फरमाए नहरियूं त वहायूं तमाए पर बाग अहिड़ा बीठा थी अंगूरनि जा बाग तूतनि जा बाग ॾाढ़ुनि जा बाग फारवनि जा बाग ज़ैतूननि जा बाग अंजीरनि जा बाग केलनि जा बाग मुसंबिन जा बाग माल्टनि जा बाग चकुनि जा बाग ओ अल्लाह फरमायो सूफ़नि जा बाग जन्नत में बिहारिया तमाए पर मता को खारकनि जो शौक़ीन हुजे मयार करे रब थो फरमाए फीहिमा ونخل ورمان
फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। रब तो फरमाए कुरान वारा गणती न कर, ओ नमाजी गणती न कर, ओ रोजेदार गणती न कजाए, ओ हाजी काबे जो हज करे आयो आए गणती न कजाए, ओ रोजेदार गणती न कजाए। अल्लाह से फरमाए तो ओ सखी मुंजा बाना गणती न कजाए, ओ ज़कात ॾींदड़ गणती न कजाए। अल्लाह फरमाए ओ पारे वारनि जा हक़ अदा करण वारा गणती न कजाए, गरीबनि जी मदद करण वारा गणती न कजाए। अल्लाह तो चए त खजनि जा बाग बि मां जन्नत में बिहारे छॾिया त मां जेकी घुरंदो वेंदे मां अल्लाह ॾींदो वेंदो मां तश्तही अनफुसुकुम वलकुम फीहा मा तदऊन। कुरान तो फरमाए त जन्नती जेकी घुरंदा वेंदा रब थो चए मां ॾींदो वेंदो मान। ये घुरी 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 घुरंदा वेंदा ॾींदो वेंदुमि। रब फरमायो त इहे वठण में थकिजी पवंदा, मां अल्लाह हुजण में न थकबुमि। हाओ मुंहिंजा रब। हे कीअं थो चवे त साईं बिश्त कोन्हे, क़ुरान थो चवे त बिश्त आहे। गौर सां ॿुधाए साईं कंहिंजे लाइ फरमाए थो वलिमन ख़ाफ मक़ाम रब्बिही जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अल्लाह से तो फरमाए जेको अल्लाह जे आॾो बीहण खां ॾिनो तंहिंजे लाइ ॿ बाग आहिनि। रब जो क़ुरान थो फरमाए फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ज़वाता अफ़नान। रब साईं तो फरमाए त ॿई तारनि वारा आहिनि। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। पोइ पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि नेमतुनि खे कूड़ो कंदो, पोइ पंहिंजे पालनहार जे कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। अल्लाह से फरमाए थो क़ुरान मजीद में त मुंहिंजो बिश्त आहे, बिश्त में ॿियूं बि नेमतूं थी, बाग त बिहारिया मां। अल्लाह से फरमाए थो ओ मुंहिंजा बाना बाग त बीठा थी, नहरियूं तवानी थियूं, पर ओ रब थो चवई त वॻा बि पट जा सुभाए छॾिया त मां हिते 100 रुपए में जोड़ो वठी आए, रहे त ॻोढ़ियूं ॻोढ़ियूं लटो थी वियो। अल्लाह फरमाए थो गलती न कर मुंहिंजा बाना, हिते न दर्ज़ी ॻोल्हणा पवंदई, न कपिड़े जा दुकान ॻोल्हणा पवंदई, पट जा वॻा सुभाया त मां वले बास फीहा हरीर। ओ कुरान वारा गलती न कर। रब फरमाई दो त पट जा वॻा जन्नत में मां अॻे ई रब सिबाए छॾिया त मां हितां वारे कुरान वारा बाना गलती न कर। तोखे सोन जे पाण जी ममानत कई वई हुई, तोखे झल कई वई हुई, कुरान जे हुक्म ते मुड़ी वई। हाणे मलाइको कुरान वारे खे हेॾे जन्नत ॾे वठी जो, ओ साईं हिनखे छा नसीब कंदो आहे। रब जो फरमाए पियो, अल्लाह फरमायो जन्नातु अदनी यदखुलूनहा युहल्लून फीहा मिन असाविरा मिन ज़हबिन वलुअलुअन वलिबासुहुम फीहा हरीर। अल्लाह फरमाईंदो मलाइको इन जन्नती जवान खे हेॾे वठी वञो, क़ुरान वारे खे हेॾे आनियोसि। हिनखे मना कई वई सोन जे पाइण जी, हाणे हिनखे जन्नत जा कंगण पाराए जन्नत में वञी हूरनि जो घोट बणायोसि। जन्नत में वॻा बि थी, जन्नत में साईं बिस्तरा बि थी, जन्नत में सोन जूं खाणियूं बि थी। इन करे त अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु वसियत थो करे, दुनिया जा साथियो मरी वञा नवनि लटनि जो कफन मूंखे न ढकाइजो, मूंखे पुराणनि कपिड़नि जो कफन ढकाइजो। मुंहिंजे नवनि लटनि वारो कफन ॿिए कंहिं मोहम्मद कई मुंहिंजे मिसकीन सिपाहीअ खे ढकाइजो। मन उन ग़रीब जे ढकाइण जे करे वधीक वॻो को मूंखे रब जन्नत में नसीब फरमाए। हुज़ूर साईं हिकिड़े ॾींहुं बिस्तरे तो आराम कयूं अचंदा, बिस्तरो कोन हो, पाण कॾे ते निंड कई आहे मुंहिंजे साईं जन। पोइ पुठीअ मुबारक सां पहिराण मुबारक मुंहिंजे साईं जो फाटल आहे, पुठी मुबारक जे तॾे जा चौंक ठही पिया। अल्लाह से फरमाए दो हूरुम मक़सूरातुन फिल ख़ियाम।